घर वेठे घणा करियो सरतियूं संग समा हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तव्हां सभिनी खे भली कार। शागिर्द साथियो, घड़ी हर कोई नाहे ॿधंदो, पर घड़ीअ सां ॿधल हर कोई हूंदो आहे। हिन दुनिया में ॼमी पवणु पंहिंजो कारनामो न आहे। पंहिंजो कारनामो उहो लिखियो वेंदो त पाण हिन दुनिया में पैदा थी पवण खां पोइ जेतिरो अरसो बि हिन दुनिया में रहूं था, सो रहूं कीअं था। पाण पंहिंजी ज़िंदगीअ खे पंहिंजे लाइ, न रुगो पंहिंजे लाइ, पर पंहिंजे समाज जे लाइ ऐं वेंदे पंहिंजे ईंदड़ नस्लुनि जे लाइ, उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके पाण खां पोइ अचणा आहिनि, ज़िंदगीअ खे जियूं कीअं था। ज़िंदगी गुज़ारण जी ॻाल्हि नथा करियूं। ज़िंदगीअ जीअण हिकिड़ो फ़न आहे। ज़िंदगीअ जीअण महारत आहे। ज़िंदगीअ जो जेकॾहिं छेद कजे त पाण खे हिन दुनिया में अरसे जी सूरत में, वक़्त जी सूरत में ई मिले थी। त पोइ शागिर्द साथियो, ज़िंदगीअ खे भरपूर उहो ई माण्हू जी सघे थो जेको वक़्त खे सही इस्तेमालु करे ॼाणे। जेकॾहिं कंहिं माण्हूअ जे साम्हूं कंप्यूटर रखी छॾिजे ऐं उहो हलाइणु न ॼाणंदो हुजे त पोइ उहो उनखे ऑपरेट न करे सघंदो। मोबाइल फ़ोन हुजे, हथियार हुजे या का गाॾी हुजे, उन जी सिख्या हुजणु तमामु ज़रूरी आहे। त शागिर्द साथियो, हिन दुनिया में बि पैदा थी पवणु ऐं ज़िंदगीअ खे जी सघणु, इहे ॿ ॿिनि अलॻि थलॻि शयूं आहिनि। ज़िंदगीअ खे जीअणु सिखणो पवंदो। सो शागिर्द साथियो, ॻाल्हि इहा कईसीं त घड़ी हर को नाहे ॿधंदो, पर घड़ीअ सां ॿधल हर कोई हूंदो आहे। सो ज़िंदगीअ खे कारामद करण जे लाइ बि तव्हांखे सलाह इहा आहे त घड़ी अव्हां खणी ॿधो या न बि, पर वक़्त जे वाॻ खे पंहिंजे हथ में मज़बूतीअ सां झले ज़रूरु रखो। ज़िंदगीअ जो टाइम टेबल ठाहियो, पंहिंजे वक़्त खे मैनेज करियो ऐं पंहिंजो पाण खे उन वक़्त तहत हलाइण जी कोशिश करियो। पंहिंजे ज़िंदगीअ खे ऑपरेट करणु सिखो। शागिर्द साथियो, असांजी ॻाल्हि तव्हांखे वणी हूंदी। हाणे अचो त हलूं था लतीफ़ सरकार जे उन बैत ॾे जेको असां अॼोके हिन प्रोग्राम में ख़ासि अव्हां जे लाइ चूंड कयो आहे। आधी आदे सिन जूं दुयूं थियूं दुखनि, वरी वाझाइन कीन की सामी ॾां सुखनि।
लाहूती लुखन उजारे अच्छा कया। भागा दीदी सुनी शागिर्द साथियों, लतीफ़ सरकार हिन बैत में ज़ाहिरी तौर उन्हनि सामियनि ऐं जोगियनि जो ज़िक्र कयो आहे जेके रातो ॾींहुं हलनि था, जेकी जिन जी ज़िंदगी सफ़र में ऐं ॻोल्हा में गुज़रे थी, उन्हनि जो जीअण जुस्तजूअ सां ई जारी रहे थो। लतीफ़ सरकार चवे थो, आधीअ आधे सियन जूं दुहियूं थियूं दुखनि, यानी निंड नथा कनि, सुख नथा सुम्हनि, जागनि था, राति जो बि पिया जागनि। वरी वाझाइनि कीन की सामी ॾांहुं सुखनि, यानी उहे सुख ऐं सुकून ॾे नथा मोटनि, सुकून जी तलाश नथा कनि। लाहूती लुखनि उजारे अच्छा कया। पोइ उहा जेका लुखूं आहिनि, जेका तेज़ हवाऊं आहिनि, उहे जेके ॾुख ॾाखड़ा आहिनि, उन्हनि सां ई उन्हनि जा मुंहुं अछा था थी वञनि, पर उहे पंहिंजी जुस्तजूअ तां हथ नथा खणनि। शागिर्द साथियो, लतीफ़ सरकार जे हिन बैत में जेको हक़ीक़ी पैगाम आहे सो उहो आहे त लतीफ़ सरकार सामियनि जी सूरत में उन्हनि माण्हुनि जो ज़िक्र थो करे जेके दर हक़ीक़त जुस्तजू ते यकीन था रखनि, जेके महिनत कनि था, जेकी हिम्मत कनि था, जेकी सुखनि जे पुठियां, आसाइशनि जे पुठियां पंहिंजी ज़िंदगीअ खे बेकार नथा बणाइनि। इहे तकलीफ़ूं, इहे ॾुख ॾाखड़ा ई उन्हनि जी ज़िंदगीअ खे कारआमद बणाईंदा आहिनि। शागिर्द साथियुनि जे लाइ ख़ासि हीअ त आधीअ आधे सियन जूं दुहियूं थियूं दुखनि, यानी उहे शागिर्द जेके आधीअ ताईं पढ़ंदा था रहनि, महिनत कंदा था रहनि, वरी वाझाइनि कीन की सामी ॾांहुं सुखनि, पढ़ाई वारे अरसे में, महिनत वारे वक़्त में उहे आराम नथा कनि, उहो वक़्तु अजायो नथा विञाइनि। लाहूती लुखनि उजारे अच्छा कया, त पोइ अहिड़नि शागिर्दनि खे महिनत जो फल ज़रूरु मिले थो। इहे आधीअ जा ओजागा उन्हनि जी ज़िंदगीअ खे संवारीनि था, न रुगो उन्हनि जी ज़िंदगीअ खे, पर उहे वरी ॿियनि ज़िंदगियुनि खे संवारीनि था, पंहिंजे समाज खे सुधारीनि था ऐं ईंदड़ नसलुनि जे लाइ राहूं हमवार कनि था। शागिर्द साथियो, महिनत कंदा रहो, जुस्तजू कंदा रहो, इहो ई लतीफ़ जो पैगाम आहे। असांखे उमेद आहे त तव्हांखे ही बैत सम्झाणी समायत पसंदि आयो हूंदो। इन उमेद सां त अव्हां इन ते अमल कंदा। हिन प्रोग्राम में भी कुछ शागिर्द साथियनि पारां के बैत मोकिलियल आहिनि, अचो त हाणे उहे था ॿुधूं। मदी रखी मन में सनो कचो जन, तन जो सराफन दुकोई दाखिली न करी। मोहब्बत रखी मन में रंदा रोड़िया जन, तन जो सराफन अण तोड़ियो अघायो। शागिर्द साथियों, ही अव्हां बैत ॿुधा। अव्हां बि लतीफ़ सरकार जो को बैत चूंड पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड करे असां ॾे हिन नंबर ते व्हाट्सअप करे सघो था।
वरी मिलंदासीं साॻे ॾींहुं साॻे वक़्तु। तेसिताईं मोकिलायूं था जीअं लती।